समूरन सजणन के जिए सिंध हर साल जिया हिन साल भी गडियल अरब अमारतुन में रहंदड़ सिंधिन जी समाजी ऐं सकाफ़ती प्लेटफॉर्म सिंध फ्रेंड्स फोरम मल्हाए रहियो आहे। 2 दिसंबर 2022 ते पाकिस्तान ऑडिटोरियम ओद मिथा में सिंधिन जो सिंधी सकाफ़ती दिहाड़ो मेगा इवेंट जंहिंमें सिंध ऐं हिंद जा सुरीला रागी जतन उदासी अहमद मुगल ऐं ज़ामिन अली सुर विखेरींदा। इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। शानदार तकरीब जी मेज़बानी सजाद सुहाग कंदो ऐं पंहिंजे मुनफरिद अंदाज़ ऐं आवाज़ सां मशहूर मेज़बान शाइर बख्शण मेहरानवी भी महफ़िल के 4 चंड लगाईंदो। ऐं सिर्फ़ इहो न पर सिंध जे मज़ाह जा वॾा नाला गामू अली गुल मला सोहराब सुमरो ऐं हैदर कादरी तव्हांखे खिलाए खिलाए खेरो करे छॾींदा। त पोइ छो न पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली समेत 2 दिसंबर ते गॾिजी सिंधी टोपी ऐं अजरक पहिरे पंहिंजी शानदार सकाफ़त खे मल्हायूं। प्रोग्राम में बोर्ड मुतासिर इलाइक़नि में क़ौमी ख़िदमत कंदड़ समाजी किरदारनि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना वेंदा। यादि रहे प्रोग्राम में शिरकत लाइ एंट्री पास जो हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं पासिस तव्हांखे सिंध फ्रेंड्स फोरम जे ऑर्गेनाइज़र्स खां आराम सां मिली सघंदियूं। वधीक राब्ते लाइ बशीर आरीसर 050 1177 515